अरे ज़ालिमो इन्हनि खां पुछो त इहे ॿिज केतिरा महानावर रहा वेचारनि खे हाणे त कर्ज़ी बणिजी विया हे काॾो पंहिंजा ॿिज सारा कंदा ऐं काॾो माण्हू वीचारा पंहिंजे बचनि जो सफ़र ऐं गुज़र कंदा। ज़ालिमो कुझु हया कयो, ज़ालिमो कुझु शर्म कयो। ओ यज़ीद जा पोता हद ताईं अगस्त 20 तारीख़ 21 तारीख़ उनखे तव्हां कीअं पिया ॾिसो? उहा वफ़ाक़ ऐं अरसा जी का अहिड़ी ॻाल्हि आहे या उन में सिंध हुकूमत जो जेको किरदारु आहे उहो गुथल आहे? मां सम्झां थो त असां वटि इरिगेशन डिपार्टमेंट जो मिसमैनेजमेंट जो मसइलो बि आहे। हा ठीकु आहे, पाणी जी कुझु खोट आहे, पर हिन महिल जेका हीअ खोट आहे इहा नज़र जेका अचे थी प्राइमा फेसी उहा हिकिड़ी हथरादू खोट आहे। जॾहिं पाणी मौजूदु बि आहे, मनपसंद ब्रांचनि ताईं बि वञे थो, त पोइ हर ब्रांच खे वारो ॾेई हिकु जहिड़ो पाणी छो नथा ॾियनि? हिन महिल इहो मसइलो कोन्हे छड़ो त वाह हिन महिल पाणी जी मिसमैनेजमेंट आहे। तव्हां इन ॻाल्हि खे सम्झण जी ज़रूरत आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हिन सूबे में 15 सालनि खां हुकूमत आहे। 15 सालनि में अंदरि तव्हां या त हिन पूरे एरिया खे थोरो इंडस्ट्रियल जे तरफ़ खणी वञो आहे त माण्हुनि खे रोज़गार अवेलेबल हुजे हा, जॾहिं इंडस्ट्री बि न हणी सघिया हो। पाकिस्तान जी माशी सिचुएशन अहिड़ी बि न आहे जो तव्हां उनखे इंडस्ट्रियल मुल्क जे तरफ़ खणी वञो त पोइ हिते असां वटि जेको ट्रेडिशनल तरीक़ो आहे एग्रीकल्चर सां वाबस्ता माण्हू आहिनि त उन्हनि खां तव्हां हथु छो था कढो? हाणे असांजो सॼो जो सॼो हिते हिन माण्हुनि जी टोटल सॼे साल जी जेको ब्रेड एंड बटर आहे उहो छड़ो छड़ो एग्रीकल्चर सां वाबस्ता आहे। लखें जहिड़े बि ज़मीन ग़ैराबाद। पोइ हिन महिल त उहा शइ एतिरी महसूसु नथी थिए, पर जॾहिं सियारे ताईं हिननि खां सभु पैसा खपी वेंदा, फ़सुल बि न हूंदो त इहे काॾां पंहिंजे बचनि खे मानी खाराईंदा, काॾां इहे पंहिंजी मेडिकल ज़रूरतूं पूरियूं कंदा, काॾां इहे उथंदा वेहंदा। इहो माण्हुनि जो हिकिड़ो माशी क़त्लेआम आहे ऐं इहो माशी क़त्लेआम बंदि कयो। मां सम्झां थो जे इहा सिचुएशन रही त माण्हू सभु हथु टंगे हिननि जे साम्हूं बीठा हूंदा, पोइ हिननि जा गेझूं हूंदा त बाबा तव्हां असांखे बेनज़ीर इनकम सपोर्ट मां 5 रुपया ॾियो त असां हलूं। इहो हिकिड़ी मां सम्झां थो त हिकिड़ी सोची सम्झी साज़िश आहे जे इनखे पाण महसूसु कनि त हे हितां जे वार ऐं नसीराबाद जे अवाम सां तमामु वॾी ज़्यादती आहे। ऐं मां सम्झां थो त असांजी हिकिड़ी होप आहे त शायदि हिन धरणे खां पोइ DC साहब ऐं इहे सभु हिन ते को एक्शन खणंदा ऐं सीरियसली हिन नमूने ॾिसंदा त बाबा आपाशी खातो इन खे रेमिडी करे इन शइ खे। पोइ जे इहा न कंदा त असां वटि नंढनि आबादगारनि वटि ॿियनि सभिनी ॿाहिरनि वटि ॿियो को हल न आहे सवाइ इन जे जो असां विढ़ूं ऐं रोड ते अची वञूं। उहो त ॾिसूं, असांजो कमु आहे वाक़ा करणु कमु, मुंहुं ॿुधणु कमु ॿारोचनि जो। पोइ असांजो कमु आहे वाक़ा करण सां वेठा आहियूं, जेको बि अची असांखे इन शइ ते रेमिडी करे उहो त सरकार वेठी आहे, एम्पावर आहे। पोइ DC साहब अचे या आपाशी अमलदार अचनि या आपाशी जो मिनिस्टर अचे, पर हीउ हिकिड़ो जेन्युइन धरणो आहे, हीउ हिकिड़ी नाजाइज़ मुतालबो न आहे। ऐं असां इस मुतालबे लाइ असांखे केतिरो बि टाइम लॻो असां हिते वेठा हूंदासीं। ऐं तालके नसीराबाद जे तरफ़ां 15 अगस्त ते असां हिन ई रोड ते धरणो हयो होसीं। DC कंबर शहदाद कोट असां वटि आयो हो ॻाल्हियुनि जे लाइ। हुन वाइदो कयो त मां 12 कलाकनि जे अंदरि तव्हांखे पाणी मुहैया कंदुसि, पर हू पंहिंजे वाइदे में कूड़ो साबित थियो। हुन असांखे पाणी न ॾिनो। अॼु जमियत उलमा इस्लाम ऐं असांजा आबादगार फोरम वारा सभु दोस्त हिन धरणे में शरीक आहियूं। जेसि ताईं असांखे पाणी पुछड़नि ताईं न ईंदो तेसि ताईं असां हितो रोड ख़ाली कोन कंदासीं। असां पाण सां गॾु रहास जा बिस्तरा खयूं आया आहियूं, खाइण पीअण जो सामान खई आया आहियूं। जेसि ताईं पाणी न मिलंदो तेसि ताईं इंशाअल्लाह ही जमियत उलमा इस्लाम जा वर्कर ऐं आबादगार हिन रोड खे ख़ाली कोन कंदा जेसि ताईं असांखे पाणी पुछड़नि ताईं न पहुचंदो। तव्हां जेका घुर खणी निकिता आहियो उहा बि यकीनन इन हुकूमत लाइ हुन मामले में तव्हां छा चवंदा? ॾिसो, चीफ मिनिस्टर साहब यकीनन पीपल्स पार्टी जो आहे, पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेका खोट वारा ऐं नसीराबाद खे छो थी ॾिनी वञे? हमेशह सॼी साइड खे खोट में जेको आहे सो भाङे भाई वार घणो कयो वियो आहे। अगरि
वफ़ाक़ ज़िम्मेवार आहे, उन सां बि CM वटि अख़्तियारात आहिनि, उहो ॻाल्हाए सघे थो, असांखे पाणी वठी ॾिए। जेको बि ज़िम्मेवार आहे, अगरि इरिगेशन सिंध ज़िम्मेवार आहे उनखां बि CM साहिबु पाणी वठी ॾिए, अगरि वफ़ाक़ ज़िम्मेवार आहे उनखां बि असांजी CM साहिबु पाणी वठी ॾिए। असांखे ख़बर न आहे केरु ज़िम्मेवार आहे, असांखे इहा ख़बर आहे असां वटि पाणी कोन्हे। अच्छा, हींअर DC जेको अॻु में आयो उन धरणो ख़तमु करायो, वरी बि जेकॾहिं DC अचे थो त छा तव्हां धरणो ख़तमु कंदव हुनजे चवण? बात सम्झां थो त DC साहिब वटि त इहो अख़्तियार ई कोन्हे को, त उहो असांजे पाणी जो पोइवार पंहिंजो पूराओ करे। बाक़ी इंतिज़ामी तौर ते उहो हिकिड़ो डिस्ट्रिक्ट जो ऑफिसर आहे, कोशिशि करे थो पंहिंजा टैक्स यूज़ करे धरणो पोइ दफ़े ख़तमु कराए वियो, हिन दफ़े शायदि धरणो ख़तमु न थींदो, असां वेठा आहियूं। अच्छा, तव्हां कीअं, तव्हांजो मुतालबो छा आहे त पाणी जी विरछ जेका आहे उहा ईअं ई थींदी रहे या उनजे लाइ को फोर्स मुक़ररु कयो वञे? ॾिसो, विरछ जंहिंखे नालो ॾिनो थो वञे उहो त वफ़ा खां वठी दुरुस्त कोन्हे को। कॾहिं बि अरसावरण बि विरछ सही कोन कई आहे, कॾहिं असांजी हितां जी इंतिज़ामिया विरछ सही कोन थी करे। हाणे ताज़ो 2 लख ऐं कुझु हज़ार क्यूसेक पाणी आयो हुयो, उहो छाजे लाइ कढियो वियो? खबी साइड ते छाजे लाइ पाणीअ खे निकाल कयूं जॾहिं असां वटि शदीद खोट हुई, ऐं कचे खे ॿोड़ाइण लाइ जेका असांजी सॼी साइड आहे दरिया जी उहा सॼी हिननि सुकाई आहे। इहो हिकिड़ो सवालिया निशान आहे, उनजो त उन्हनि खे जवाबु ॾियणो पवंदो। Salam